आजाद कयो केडो केडो ही गुंडागर्दी बंद कयो ही दहशतगर्दी बंद कयो ही दादागिरी बंद कयो। सकरन मां एडवोकेट आमिर उमरानी खे रियासती इदारनि पारां खंबे गुम करण ख़िलाफ़ सही सनस आज़ादीअ लाइ कराची प्रेस क्लब आॾो सिंध सुजागी फोरम तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। लोह जा ज़ेरियूं ऐं ज़ंजीर पेपड़ा पेरनि में कोठिन अंदर कीर शारी चौगाननि जे वाहियत कनि वज़ीर छिन न छॾी आहियां अहिड़ी सिक शरीर पुछदी की पवार खे ये सिंधु देश ये रहबर आज़म कांतियत जबरी गुमशुदगियूं दुनिया के आलमी कानून मूजिब एक खतरनाक ॾोह आहे पर हीअ रियासत दुनिया जी उहा फाशिस्ट रियासत बणजी चुकी आहे जेका आए ॾींहुं इहो अमल करे थी। मतिलब हिन जे आॾो पंहिंजे आइन ऐं कानून जी त टके जी इज़त कान्हे का छो जो हिननि जा जर्नल सरेआम चवनि था त आइन रद्दीअ की टोकरी में उछलाइण जो टुकड़ो आहे ॿियो कुझु न आहे। इहो ई सबूत आहे त आए ॾींहुं सिंध मां हिज़्ब इख़्तिलाफ़ रखंदड़ माण्हू पंहिंजे वतन जी आज़ादी जी ॻाल्हि कंदड़ माण्हू पंहिंजे वसीलनि जी मालिकी कंदड़ माण्हू जेका ॻाल्हि कनि था उन्हनि खे खंबे गुम कनि था या उन्हनि जा चिचड़ल गोलियुनि सां करूण लाश उछलाए ॾियनि था। ही पंहिंजे कानून जी पाण पामेल कंदा न सिर्फ़ इहा सॼे दुनिया जे मुल्कनि इन्फोर्स डिसअपीयरेंस एक्ट ते सिग्नेचर कई आहे पर दुनिया में वाहिद जेकॾहिं का रियासत आहे त उहा पाकिस्तान रियासत आहे जे अॼु ॾींहं ताईं उन कानून ते सिग्नेचर न कई आहे। शर्म अचणु घुरिजे हिननि खे ॿुधी वञणु खपे हिननि खे उन आइन खे ई रद्द करणु घुरिजे। उन में बुनियादी इंसानी हक़नि जूं जेके ॻाल्हियूं करे जेको लॉलीपॉप ॾियनि था उहो लॉलीपॉप हाणे बंदि थियणु घुरिजे। ही जेको ज़िंदा ॾियणु रहण जो हक़ असांजे वकील दोस्तनि तव्हांखे ॿुधायो आर्टिकल 9 सां ॾिए थो तव्हां सिंधियुनि खां बलोचनि खां पश्तूननि खां हर उन माण्हूअ खां ज़िंदा रहण जो हक़ कयो था जेको आवाज़ उथारे थो। उनजो वाज़े सबूत इहो आहे तव्हां बुज़दिल ऐं ख़ौफ़ज़दा आहियो छो त तव्हां पीका ऑर्डिनेंस ठाहे कॾहिं पीपीओ ऑर्डिनेंस हणी माण्हुनि जी निड़ीअ ते लत ॾियो था उन जी आवाज़ खे घुटण जी कोशिशि कयो था छो त हाणे माण्हू बादशाह थी चुको आहे। माण्हू सम्झी चुको आहे त तव्हां फौज ऐं उन जा इदारा ISI जेका दहशतगर्द कार्रवाई करे सिंधी क़ौम बलोच क़ौम ऐं पश्तून क़ौम सां जेका रविश रखी रही आहे जेका माण्हुनि जो क़त्लेआम करे रही आहे माण्हू सम्झनि था। उन करे माण्हू तव्हां खां बेज़ार थी चुको आहे ऐं उहो अलॻि ऐलान बग़ावत थो करे अलॻि ऐलान तव्हांजे कानून जी नफ़ी थो करे छो त हू सम्झे थो त हिते का बि इंसानी हक़नि जी अहमियत न आहे हिते का बि ह्यूमन राइट्स जी वैल्यू न आहे हिते का बि सियासी आज़ादी न आहे हिते कंहिंखे बि ॻाल्हाइण जी इजाज़त न आहे हिते अड़े असां तव्हांखे कल्ह बि यादि ॾियारियूं अॼु बि यादि ॾियारियूं था त पाकिस्तान का हिकु रियासत न आहे गैर क़ौमी रियासत आहे। असां 1940 जी करारदाद मूजिब हिन पाकिस्तान रियासत में हिकु आज़ाद स्टेट सावरेन एंड ऑटोनमस स्टेट जे हैसियत में शामिल थिया हुआसीं पर तव्हां अॼु असां खां वतन जी हैसियत ख़तमु करे क़ौम जी हैसियत ख़तमु करे सूबे जी हैसियत बि ख़तमु करण था वञो। असांजी ज़मीन ते तव्हां कब्ज़ो कयो पिया कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले में समूरी सिंध में तव्हां शांगड़ियूं हणी करे बंदूक जे ज़ोर ते सिंध खे गुलाम रखण जी कोशिशि कयो पिया। शेम तव्हां सिंधु दरिया जंहिं सिंध खे तकलीफ़ कयो सिंधु दरिया जंहिं हिन सॼी सिंधु सरज़मीन खे जनम ॾिनो उन सिंधु दरिया ते जेके बि एक्ट कानून तव्हां ठाहिया असां न ठाहिया उन्हनि ते हिकु ॾींहुं बि तव्हां अमल न कयो। हाणे उन सिंधु दरिया खे मुकमिल सुकाइण जे लाइ तव्हां शक्तिनाल ठाहियो पिया। तव्हां सिंध में हक़ वठी मज़हबी इंता पसंदी पैदा करे सिंध में मज़हबी जुलूस अटकी था ॾियो। तव्हां लखनि जे तादाद में धारनि खे आबाद करे सिंधी क़ौम खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि कयो था। तव्हां जेके माण्हू पंहिंजे वतन जी आज़ादी ख़ुशहाली ऐं वसीलनि जी मालिकी थो ॻाल्हि करे त भाई जबल असांजे विरसो आहे कारूंजर उन में कोरे ग्रेनाइट न खणो
ही कोयलो असांजो कारो सोना उहो न खणो असांजे थर जो ॿार बुख थो मरे ही असांजो समुंड आहे हुनजो खरबे रुपए टैक्स मिले थो ही इनकम टैक्स सेल्स टैक्स जे नाले में सिंधी माण्हू खे तव्हां बुरो लुटियो था तहफ़ुज़ त कोन था ॾियो पर उनजे बचनि खे घरनि में घिड़ी करे चौथी बारी जो तक़दुस पामल कंदे तव्हां खंबे गुम था कयो वञो तव्हांखे इहो बि अहसासु न आहे त उहो 80 सालनि जो पोड़ो को उस्ताद आहे को इंसानियतनि जो कारकुन आहे को शागिर्द आहे को सियासतदान आहे को वकील आहे तव्हांखे हाणे उहा का तमीज़ न रही छो जो तमीज़ कंहिं बि इंसान दोस्त में हूंदी आहे के हैवान में वहशी ऐं दरिंदे में न हूंदी आहे उन करे तव्हां राति जी तारीख़ुनि में घरनि में घिड़ी करे माण्हू खंबे गुम था कयो वञो असां तव्हां खां कहिड़ी घुरत ॾियूं छो जो कातिल खे चवंदासीं त बाबा तूं क़तल न कर अगवा कंदड़ खे चवंदासीं तूं असांजे माण्हू खे आज़ादु करे इहो मुमकिन न आहे ऐं पंहिंजी क़ौम खे चवंदुसि ऐं पंहिंजे बाशऊर माण्हुनि खे चवंदुसि ऐं आलमी दुनिया जे उन्हनि इंसानियतनि जे इदारनि खे चवंदुसि त बिना तव्हां को नोटिस वठो हिन बेदात नगरी में हिन चरबर राजा वारे मुल्क में कानून ई न आहे हिते दबाव विझी करे सियासी कारकुननि जी आज़ादी जे लाइ किरदारु अदा कयो आमिर उमरानी समेत सिंध में जबरी तौर ते खंबे गुम कयल सभनि जे तादाद में जेके नौजवान आहिनि बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जी आज़ादी में किरदारु अदा कयो न त ॿी सूरत में तव्हां सम्झो था त असांखे लाश ॾेई असांजा माण्हू खंबे तव्हां असांखे ख़ामोश करे सघो था असांखे झुकाए सघो था इहा तव्हांजी भुल आहे हिते ई तव्हांजे साम्हूं ज़िंदा मिसाल सोरठ लोहार आहे तव्हां हुनजे पीउ खे 2 दफ़ा खंबे गुम कयो पर हुन जदोजहद ख़तमु न कई तव्हां हुनजे पीउ खे सरेआम रोडनि ते टारगेट किलिंग जे ज़रिए बेदर्दी सां क़तल करे सघो पर अॼु बि उहा उचेगाट सां जदोजहद में मैदान में अॻे ठागरी बीठी आहे तव्हां बुज़दिल आहियो ऐं बुज़दिल आहियो उन करे आउं पंहिंजनि दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां त अचो त आमिर उमरानी समेत सिंध जे समूरनि क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ किरदारु अदा कयूं ऐं सिंध सुजागी फोरम पारां ऐं इहो ऐलान थो कयां त जिते बि सिंध में आमिर उमरानी समेत कंहिं बि क़ौमी कारकुननि जे लाइ जिते बि को एहतजाज को धरणो हूंदो उन में सिंध सुजागी फोरम हमेशह अॻे खां अॻु हूंदो उन सां गॾु ऐं आख़िर में ऐं तव्हां समूरनि दोस्तनि खे जस ॾींदे लतीफ़ साईं जूं सीटूं ॾेई पंहिंजी जाइ वठंदुसि त उठ वेरी ओठार वेरी वेरी छड़म ॾेर उठ वेरी ओठार वेरी वेरी छड़म ॾेर चोथूं वेरी वाओ थियो जीअं लटिया पुनूं पेर पंजूं वेरी सिज थियो जीअं उलही की अवेर छऊं वेरी छपर थियो जीअं सवा कया न से Yes.
जामशोरो में शागिर्दनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। यो ॿुधी छॾियो, तव्हांजा ये टार्चर सेल, तव्हांजा जेल, तव्हांजा फटका न कॾहिं पहिरियां असांखे झुकाए सघिया आहिनि न हाणे झुकाईंदा। इन जी तारीख़ गवाह अथव। वञी ॾिसो असांजे शागिर्दनि अफ़ज़ल पंवर, आसिफ़ पंवर, शकील ख्वारे शहादत ॾिनी आहे। ऐं हा, हाणे बि हिते सभई शागिर्द उन्हनि जी सिफ़ुनि में बीहण जे लाइ तयारु आहिनि। एडवोकेट आमिर उमरानी जी आज़ादी जी घुर कयूं था, जेके ख़बर ई कोन थी पवे आधी राति जो दीवारी जो तक़दुस पामाल करे असांजे सिंध जे शऊर, सिंध जे शागिर्द अॻवाननि, सिंध जे वकीलनि जे घर जो तक़दुस पामाल करे, राति जो दीवारी जो तक़दुस पामाल करे ईअं खणी था वञनि जीअं ॾोही हुजनि। न उन्हनि ॾे रिसर्च लेटर हो, न उन्हनि ॾे को उन ते को केस हो, न कुझु बि न। हू सिर्फ़ु इन करे खंबियो वियो आहे जो हू सिंध सां ॻंढियल हो, हू GM सैद सां ॻंढियल हो, हू मुज़फ़र भुट्टे जो पोइ लॻो। जेको हिकु क़ौम परस्त शागिर्द अॻवान बि आहे, उन सां गॾोगॾु वकील बि आहे, पर उन्हनि खे इन खां डिॼ आहे त जेकॾहिं वकील क़ौम परस्त अॻवान पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कंदो त हुननि जी गिची में हथु पइजी वेंदो। हिकिड़े पासे हू सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कनि था पिया, ॿिए पासे केनाल ठाहे करे जेको असांजी बदीन साइड, खटे साइड जी ज़मीन आहे, उन ते पाणी चढ़ियो पियो अचे। हुन सिंध खे मुकमल तबाह करण जे चकरनि में आहिनि। असां जेकॾहिं इन जी मुखालफ़त कयूं था ऐं पंहिंजे सिंध बचाइण जी हिमायत कयूं था, ऐं अगरि जेकॾहिं असां पंहिंजे वतन सां गॾु बीहूं था त हीअ असांखे ईअं ई चौधी वारे तक़दुस पामाल करे राति जो खणी था वञनि। इदारनि पंहिंजो इहो क़िबलो दुरुस्त न कयो, सिंधी माण्हुनि ते जबर करणु बंदि न कयो, उन्हनि जो इस्तेसाल करणु बंदि न कयो, त हा, यादि रखे छॾियो त इहे 7 करोड़ सिंधी अवाम हिकु ॾींहुं तव्हां दरिया ख़ान जी सूरत में मिलंदी। ऐं हा, दरिया ख़ान उहो ई मिलंदव जेको कल्ह तव्हां जबलनि ते विहारियो हो, वरी तव्हां जबलनि ते वेही करे दरिया ख़ान सूरत में मिलंदासीं। उहो चाहे लाला आमिर उमरानी सूरत में हुजे, चाहे सर्वेज नोआनी जी सूरत में हुजे, चाहे सिंध जा ॿिया खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी सूरत में हुजनि, असां हमेशह पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजी धरती जे लाइ, पंहिंजी ज़मीन जे लाइ तव्हां सां मुआदो अटकायो आहे, अटकाईंदा रहंदासीं। तव्हां असांखे जेलनि में बंदि कयो, टार्चर सेलनि में वाड़ियो, असां इन्हनि शयुनि खां कोन था डिॼूं। शागिर्दो हारी मजदूरो, शागिर्दो हारी मजदूरो, साथ न जोड़ियो, साथ न जोड़ियो। फौज पुलिस चवे धारे न पया, सब गजी मन हन छपरन लोड़, घर घर में गोलियों, घर घर में गोलियों। फौज पुलिस चवे धारे न पया गोलियों, फौज पुलिस चवे धारे न पया गोलियों। जंग असांजी जारी रहंदी, जैसी मारा मारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जैसी दहशत गर्दी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जैसी दहशत गर्दी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। 11-12 जो 12 का 81 साईं दियाई साहब जो भी थी हो, ॻाल्हियुनि जो थी हो। साईं हाणे रियाज़ साहब जेकी ॻाल्हि कई आहे मां उन सां कई आहे साईं। हा हा बसि 11 बजे ताईं इंशाल्लाह ताला। बसि ठीकु आहे। न न मां कोन ॾिनो। ॻाल्हियुनि जो ॾिनो वकीलनि जी ॻाल्हियुनि जो टाइम, वकीलनि जो हुयो टाइम, वकीलनि जो असां कुझु ग़लति ॻाल्हि न कबी पुट। 12 बजे असांखे आमिर न मिलियो, असां वरी हिते वो वधीक सब जिम्मेवार तव्हां आहियो।
अॼु जेको असां धरणो हुयो आमिर उमराणी एडवोकेट आमिर उमराणी जे जेको हुनखे सुबुह 6 बजे ई खणी विया आहिनि रियासत इदारा खणी विया आहिनि हिन वक़्तु SHO साहिबु आयो आहे हुन सां असां कमिटमेंट कया त सुबुह 11 बजे ताईं हिनखे रिलीज़ कंदा हिन जो मथे मालिकनि सां ॻाल्हायां थो कीअं थो कयां मुंहिंजा कम असां चेयरमैन जेको आहे GS मां जो रियाज़ चांडे साहिब सां मिली गुफ़्तगू थी आहे उन बि आप ते हिन ॻाल्हायो आहे ऐं असां सभिनी सां हिन ते कमिटमेंट करे उथियो आहे कमिटमेंट कई अथसि हिन कमिटमेंट तहत ई असां पंहिंजो मुज़ाहिरो अॼु हिते ख़तमु कयूं पिया असां जेकॾहिं सुभाणे 11 बजे ताईं असांजो माण्हू रिलीज़ नथो थिए त पोइ इनशाला असां हिनखे अञा बहितर वधि खां वधि जेको हिनखे मुज़ाहिरे खे वधाईंदासीं ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जूं सभिनी माण्हुनि जूं वॾियूं महिरबानियूं सभिनी पार्टियुनि वारनि जूं सभिनी महिरबानियूं जिन असां हिन ॾुखे वक़्त में साथ ॾिनो असां तव्हांजा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं महिरबानी दोस्तो लख